सब दोस्तन खे ईद मिलादुन नबी जिन तकरीब में अचण ते भली कार भी चए थो छो जो आऊं हिन महफ़िल जो मेहमान भी ज़रूर आया पर मेज़बान भी आया। सुभान अल्लाह। उन जे लाइ अवां जे खिदमत में हिकड़ी सिट जरूर अर्ज रखंदुस त वेठी सारे में जिन खे से हली आया हबीब। सुभान अल्लाह। वाह फकीर तुंजा नसीब जो पिरी आई बंद कर। सुभान अल्लाह। बेइंतहा मुबारकबाद पेश कया तो काबिल एहतराम हरदिल अजीज हाजी मुरीद अहमद बमरो साहब ऐं संदन साहिबजादा बिलखसूस असां जो प्यारो दोस्त इम्तियाज अहमद घोट सब जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह ताला उन जी ये आजिज़ानी है फकीरानी महफिल बारगाह इज्जत में कबूल है मकबूल अता फरमाए। सामो शवाब खोखर साहब चवंदा सी अञा वज़ाहत फरमायो पर माइक ते वज़ाहत नथी करे सघजी। एतरी वज़ाहत कयूं जरूर था त अमना जे लाल जो मिलाद पुजे जान जो जो काजा उम्मीद आहे अमा असा के नौशर जे हिन गयूर सुनन खे असा जे अंगण ते सरकार मेहमान थींदा ए बुडल बेड़ा पार थींदा। अल्लाह ताला अमा असा जी आजिज़ानी हाज़री कबूल फरमाए। असा जे काबिल एहतराम फकीर अफजल जिक्र इलाही लाए दावत दिनी है इंशाअल्लाह 11 वारे जी सदके 11 मिनट जे अंदर फकीर तमा के कासर नवाज कादरी साहब एडे तो प्यारे अंदाज में सरकार जो नातियों ऐं भेटाई सुने जो वायूं बुधाई जो दिल ठरी पवंदी वाग इंशाअल्लाह वरी पवंदी जे घोरायो थई त पो खाली के मुटाई दो। आमीन इंशाअल्लाह। जे घोरायो थई हेडो दूध रास्ता के नूरपुर का आया के ठारू शाह का आया के हजरत साईं मीर साईं के दरबार का आया के कुंडा खाई का आया के किथा आया पर आया के जे करे अमना जे लाल जे सदकी वो इंशाअल्लाह ताला जे करे सुनो हरणी जो जामिन पइजी सके थो उन के आजाद कराए सके थो उन के मंजिल ते माणाए सके थो तवा असा अबोझन अवा असा मिस्कीनन अवा असा मारूड़न अवा असा गुनहगारन जो इंशाअल्लाह बाह बेली थींदो बेड़ा पार थींदा। आमीन। अफजल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। अल्लाह जो जिक्र नौशरे वासी बने तो न ए रब ताला के तमा जो को झूमना न डाडो पसंद है प्यारो आ छो जो आम नालो नथा वठो करीम रब जे पाक जात जो नालो वठो था। अल्लाह से माफ करे गुज़िरियल रात आऊं कंहिं जगह ते हुयुसि मस्जिद जे अंदर उन फ़कीर ॿुधायो त साईं स्पीकर ज़रिए
जने अल्लाह जो जिक्र पढ़ंदा हूं त इलाइके जा माण्हू इतराज़ वारींदा आहिनि मूं अर्ज़ कयो त जने लाउड स्पीकर ज़रिए ट्रैक्टरनि में ट्रालनि में रक्षनि में गाॾियुनि में जॾहिं कलाम ऐं धमचर पिया हलंदा आहिनि छा उन्हनि खे बि कॾहिं कंहिं मना कयो आहे हरगिज़ न छा अल्लाह जे नाले ते बि इतराज़ आहे मदीने वारे मीर जे नाले ते त इतराज़ कयूं वेठा आहिनि पर आशिक़ कोन वणंदा आहिनि पोइ रस्ते में आयासीं त गुली फ़क़ीर कंहिंखे वणे न वणे पर असांखे अलाए छो वणंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला फ़क़ीर हाकिम जे सभिनी बचन खे आबाद अता फरमाए सो जो सोने मीर जो वंड त इन घराणे में मिलियल आहे न त फ़क़ीर सां जॾहिं वेठासीं त ख़बर तॾहिं पई जॾहिं फ़क़ीर भुला शाह जो कलाम हलायो त अरे मुल्ला जनाज़ा पढ़ मैं जानू ते मेरा खुदा जाने त मिठा मुंहिंजा असांजा मुला बेड़ा आहिनि जिनखे करीमन या करीमन जे आल जे नाले ते इतराज़ आहे पर ख़बर तॾहिं पवंदी जन्नत जे दरवाज़े जा सरदार हूंदा जन्नत जे मेन दरवाज़नि जा सरदार किरास तॾहिं थींदासीं जॾहिं हुन राह हूंदी जंहिंसां ताल्लुक़ जुड़ियल हूंदो जंहिंसां निस्बत जुड़ियल हूंदी जंहिंसां वेझ ग़ाइब हूंदी जंहिंजो ज़िक्र फ़िक्र हूंदो उमेद सारे उहे वेंदा कहिड़ी कुर्सीअ ते शफ़ाअत वारी कुर्सी लॻंदी न ज़ाहिर वाक़ियो आहे पोइ शफ़ाअत वारी कुर्सीअ ते मोहम्मद सलीम उहे हलंदा जेके उनजो मीलाद मल्हाईंदा पोइ मिस्कीन आहिनि परवाह नाहे ग़रीब आहिनि परवाह नाहे करीम आका खे त मिस्कीन अबो जे ग़रीब प्यारा आहिनि तॾहिं बारगाह इज़त में हथ खयां आहिनि ए मुंहिंजा करीम मुखे मिस्कीन करे मार मिस्कीन करे जियार ॾींहं क़यामत में मिस्कीननि सां गॾु उथार रब ताला फरमायो त मुंहिंजा महबूब जे मिस्कीन तोखे प्यारा आहिनि त तुंहिंजे सदके मूं रब खे बि ॾाढा प्यारा अथई मूं रब जो फ़ैसिलो आहे अमीरनि खां तिजारपती ऐं दुनिया दौलत वारनि खां 40 साल अॻे इन्हनि मिस्कीननि खे मां रब अॻे जन्नत में दाख़िल फरमायो त मिठा मुंहिंजा मिस्कीनी महीनो नाहे करीमनि सां जे ताल्लुक़ आहे त इंशाअल्लाह यादि रखिजां नौशरे जा गयूर सुनी तो जहिड़ो अमीरी कोन्हे करीमनि सां जे ताल्लुक़ आहे सुनो बिलावल बि त ग़रीब हुयो न रंग जो सादो हुयो न ज़ुबान जो बातो हुयो न पोइ करीमनि सां जो हुनजी निस्बत जुड़ी वई त अॼु दुनिया बिलावल बिलावल बि करे सुभान अल्लाह याकूब साहब क़ाबिल तवज्जो दुनिया जी छा के भी कुंड ता वनी बच्चे खां पुछंदे न बिलावल तोखे चवंदा बिलावल बांगो हज़ूर जो गुला अल्लाह ताला सोने बिलावल वारी चिणग मां ज़री रब ताला तव्हां असांखे अता फरमाई त मिठा मुंहिंजा मूं अर्ज़ रखियो त अल्लाह जो ज़िक्र को आम अमल नाहे दुनिया जे अवां असां केतिरिन मशगूलियूं ऐं फेसबुक ऐं डिशन ऐं अजाइन कचरनि में वक़्तु ज़ाया कंदा आहियूं 24 कलाक आहिनि 24 कलाक भला हिकिड़ो कलाक को 30 मिनट 20 मिनट भला यारी वारे जी सदके 11 मिनट ते वेही अल्लाह जे ज़िक्र में पंहिंजूं घड़ियूं गुज़ारींदो कर पोइ सुहिणो साईं मीर साईं फरमाईंदा हुआ जिथे अल्लाह जो ज़िक्र पढ़बो उते बि रहमत जंहिंजे इलाइक़े जे मथां अल्लाह जे ज़िक्र जो पढ़ला यानी आवाज़ अॼु हिन स्पीकर ज़रिए हिन कॉलोनी छा हिन नौशरो जे हिन पस गिरदाई में अल्लाह जे ज़िक्र जी तमारा खुदा जी पाक ज़ात जो कसम उते रहमत जी जुगार त मिठा का बि ज़ुबान ख़ामोश न रही ज़माने वारा भली मन कंदा रहनि मुला भली चिड़ंदा रहनि तॾहिं हू भुला शाह चयो न ए मुल्ला जनाजा पढ़ मैं जानू ते मेरे खुदा जाने बस तू जनाजा पढ़ तुझो इतराज कयो त जन्नत में दे या दोज़ख में दे अगे पहुंचण दे पो यार पण मालिकी कंदो बेटा ई न फरमायो त समर जनीन साण हो त हिमायती तन जो करे शेब छपर में निजाम सही पुंडल ईद में पाण पोए थींद में रूह रिहान लहज़े मुझ लतीफ़ चवे सरकार जे अंगण ते अचन पो मलाइक पुछंदा तुझो रब केरा तुझो रसूल केरा जे सरकार सफासी थी पवन इंशाअल्लाह बेड़ा पार थी पवन बिस्मिल्लाह रहमान अल्लाह 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 अल्लाह
अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह साईं रब्बी जल जलालहू अमन वाला हो जलालहू अमन वालहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुभानअल्लाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या रहमतल लिल आलमीन या करीम या रहीम 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 या करीम या रहमतल लिल आलमीन अंतल हादी अंतल हक लैसल हादी इल्ला हू 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 हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। करीम रब असांजा असां सब जमाए जो ज़िक्र इलाही ज़िक्र मुस्तफ़ा ज़िक्र पंजतन पढ़न बारगाह इज़्ज़त में कबूल है मकबूल अता फरमा। इन्हें ज़िक्र इलाही ज़िक्र मुस्तफ़ा जो सवाब करीम आका जे दरबार में बख्शऊं ता कबूल अता फरमा। साईं असांजा जेॾो तुंहिंजो नाम असीं बाजब मंगुई था उड़ी रिय थंबेरिय तूड़िए छपर तो आशाव पुजाड़ो कहाँ मिली मालूमातो अल्लाह जे की मंज जहान असी तारीयत गुई था तुझे लुत्फ जी सैयद अब्दुल लतीफ चवे साईं तो वट कमियां कान अदले अदले शुटाना कज को फेरो फजल जो मारू मिट मली रजा साईं सबई परखासी सौखिय भाए सबको औखिय मंज तू ही तू मालिक मृनी मथा मुँह बुढ़ो न लाहिज बाज जो अला पाए पांद गिचिय में अंगण जे तो वचन अवगुणय बकचायूं ढोला ढकण थी त ढक जल तोणी लख जल तब माफियूड जुम्मेदरा सल्लल्लाहु तआला खैर खल्की व नूर अर्शी सय्यदना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन।